सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में और सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। सिंध जे कोटनि ऐं क़िलनि बाबति मुंहिंजो जेको तहक़ीक़ किताबु आहे सिंध जा कोट ऐं क़िला, उन में सिंध जा जेके तारीख़ी कोट क़िला ऐं बंदरगाह आहिनि उन्हनि बाबति तफ़सीली मवाद मौजूदु आहे। उन जा केतिरा ई बाब आहिनि, हर हिक कोट ऐं क़िले ते बंदरगाह ते तारीख़ी सबूतनि सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे, लिखियो वियो आहे। इन ई किताब जो हिकु बाब आहे रतो कोट। रतो कोट सांगड़ में सिंध जो हिकु तारीख़ी क़िलो आहे। सिंध जे रेगिस्तानी तारीख़ जो ही ख़ामोश शाहिद आहे रतो कोट। हाणे सिंध जे जेके रेगिस्तानी इलाइक़नि में ही रतो कोट न रुगो हिकु क़दीम दिफ़ाई अॾावत आहे, पर दरियाई वापार, आबी गुज़रगाह ऐं सक़ाफ़ती लाॻापन जो बि अहम मर्कज़ रहियो आहे रतो कोट। ही कोट खिपरे तालुके जे खिजड़ीअ में नारा कैनाल जे खाॿे कपर ते वाक़िअ आहे, जिते मिटीअ में दफ़न थियल दड़े जी सूरत में उन जा आसार अॼु बि मौजूदु आहिनि। रतो कोट जे नाले बाबति मुख़्तलिफ़ राया मौजूदु आहिनि। किन मुहक़िक़नि जो चवणु आहे त रतो कंहिं शख़्स जो नालो जंहिंजे नाले ते कोट सॾियो वियो। ॿिए तरफ़ मक़ामी माण्हुनि जो ख़्यालु आहे त कोट जी ॻाढ़सुरी मिटीअ जे रग सबबि रतो हिन ते नालो पियो रतिया, रत जहिड़ो ॻाढ़ो दड़ो। ही जेका रतो कोट ते रतो नालो ॻाढ़सुरी मिटीअ जे निस्बत सां पवणु वधीक जेको आहे सो हिकिड़ो सबूत आहे। छाजे करे जो माण्हू पंहिंजे कोटनि क़िला या जेके इहे हूंदा उन्हनि ते नाला उन्हनि जी शिकिल बीहक ॾंद ढोरे जे निस्बत सां रखंदा हुआ। त हिते जॾहिं ही क़िलो ड्रही थो वञे त उन जूं सिरुनि जेके सिरूं भॼी भुरी मिटी थी थियनि त उहा मिटी ॻाढ़ी, पकल सिरुनि जी मिटी ॻाढ़ी थींदी आहे। इन करे माण्हू मक़ामी माण्हू हिन खे रतो कोट सॾींदा हुआ। मक़ामी माण्हुनि खे हुन जे नाले जी ख़बर न हुई। अॼु बि हिन जो नालो जेको आहे सो तारीख़ी तौरु छा हुयो उन बाबति के अहिड़ा सबूत नथा मिलनि। हीउ तमामु पुराणो क़िलो आहे। हीउ सम्झो ईअं त सिंध ते जॾहिं राय घराणे जी हुकूमत आई, उन खां पोइ ब्राह्मण घराणो, पोइ अरबन जी हुकूमत आई, त उन वक़्त जे हिसाब सां इन ई दौरनि में 3-4 दौरनि जे अंदरि ई क़िलो मौजूदु हुयो, क़िलो ठाहिरायो वियो। छाजे करे जो हिन रतो कोट जो ज़िक्र सूमरा दौर, समा ऐं तुरखान दौर जे मुख़्तलिफ़ तारीख़ी हवालनि में मिले थो। माना हीउ क़िलो अॻुवाट हुयो, सूमरा दौर खां बि अॻुवाट हुयो, अरबन खां बि अॻुवाट हूंदो, छो जो क़िला ऐं कोट जेके घणो करे राय घराणे ऐं ब्राह्मण घराणे जे दौर में सिंध में ठाहिराया विया सिंध जे तहफ़ुज़ जे हवाले सां। त हीउ कोट जेको आहे दरिया जे वहकिरे ते हुजण सबबि सदियुनि खां वापारी ऐं आबी रस्ते तौरु इस्तेमालु थींदो रहियो आहे। इन जी जाग्राफियाई हैसियत उनखे हिकु अहम पतन बणाए थी, जितां ॿेड़ियुनि जी अचु वञु जारी रही आहे। हाणे रतो कोट जी जेका बनावट आहे असल में चौकुंडी हुई, जेका वक़्त जे वहकिरे बरसातुनि ऐं तूफ़ाननि सबबि गोलाई माइल दड़े जी सूरत इख्तियार करे वई। माना पासा हुन जा खाजंदा विया, कब्ज़ा थींदा विया, माण्हुनि हुनखे ड्राइणु शुरू कयो, ज़मीनुनि जे सवंत में आंदो, आम ज़मीन जे सवंत में आंदो। त हिन वक़्तु जेको आहे सो गोलाई माइल जेको आहे दड़े जी सूरत इख्तियार करे चुको आहे ऐं दीवारूं अटकल 600 फुट डिघियूं ऐं बुनियादनि वटि 12 फुट थुलियूं आहिनि। माना इहे अॾावतूं सिंध में अरब दौर खां बि अॻु जूं अॻु में उन माना ब्राह्मण ऐं राय घराणे जे दौर में अहिड़ियूं अॾावतूं थींदियूं हुयूं। उत्तर ओभर ऐं ॾखिण तरफ़ हिन जे दरवाज़नि जा आसार मौजूदु आहिनि, जॾहिं त 5 बुर्ज जा ओञाण पिणु मिलिया आहिनि, माना 5 बुर्जनि जा ओञाण मिलिया आहिनि। हाणे रतो कोट मां असांखे 3 क़िस्मनि जूं सिरूं मिलियूं आहिनि। हिकिड़ियूं वॾियूं पकियूं सिरूं, ॿियूं वरी नंढियूं पकियूं सिरूं, ॿियूं वरी कचियूं सिरूं।
ये असरूं न रुॻो तइमीराती फ़न जी शाइदी ॾियनि थियूं पर मक़ामी दस्तकारी ऐं मवाद जी चूंड बाबति बि ॼाण फ़राहम कनि थियूं। रतोकोट सिंध जे रेगिस्तानी तारीख़ जो हिकु अहम बाब आहे जेको दिफ़ा, वापार ऐं सक़ाफ़त जे संगम ते वाक़िअ आहे। इन जे अड़पूरे नक्शे, मिटीअ में दफ़न थियल आसारनि ऐं मक़ामी रवायतुनि मां सिंध जे माज़ीअ जी गूंज ॿुधी सघिजे थी। इन जे तहफ़ुज़ लाइ इल्मी, अदबी ऐं इंतज़ामी सतह ते क़दम खणणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। आर्कियालॉजी जा माहिर इन जी वधीक जेको आहे सो खोटराई कनि। उन सां पाण खे इहा मालूमात मिलंदी त हीउ कोट कॾहिं खां मौजूदु हुयो, कहिड़े दौर में अॼियो वियो ऐं कहिड़नि कहिड़नि तारीख़ी दौरनि सां हीउ कोट जेको आहे सो वाबस्ता रहियो। उन तारीख़ जा जेके राज़ सीने में दफ़न कयो वेठो आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।